मुंह धाड़ेल थियो बोलो जो देखने के रमू चंडो धाड़ेल थियो रमू धाड़ेल सब किस कहते हैं मैं कुछ कर दूं मैं मां तो समोसा लेके आया तो कहते खाई न वने बंदूक छा कंदी ये शाह पर बंदूक के नाल में कूदी बंदूक खत्म फासी हुआ कम को आतुक के तो मुके खतरे ना उड़ती रबड़ी बात निकाले बोलो बस आंडा कुंडा रात खोपो करी इन्हें का पादा दो नहीं दायो सा केदी चिल्लाती था मां केदी जदी दो मोदी किन्ना पान काजू का खान भंग पितर सान एडू बशा पर विच खाली न मोरी भगी पईए अम्मा ओ जी कहे अम्मा जियो कहे मां सदोरो असा सिंधी लोई नहीं लजन जा मुहाफ़िज़ आहियूं कंध कट जीवती अम्मा मां चवाई तो वापस हलियो वन न त चैन गुलम ते पाण के खड़ाए हलियो वञे
मुझो खा पी टोड़े छड़ी गिट्टो ही खराब कर छड़ी इनी मुठी केड़ो खाब खूबसूरत यहाँ से है बट रंगी का अम्मा के जवाब तो बटे खट्टू वट हेड़ा सिंखरा समारे मुझे खा पी टोड़े छड़ी उथड़े सलमा मुझे मस खाप में आई उठ चंटा उठ असांजी रिंट्रेन जबर विञाए छॾी किनी मुंडिया हे वरी नवाब जा पुट सुता पिया इएं कीअं तव्हांखे सुम्हण जी तरसो असांजी हुन किनी मुंडी रिंट फिटाई आहे तव्हां कहिड़े वरी मां कीअं सुम्हण ॾींदुसि हुनर फिटाई न असां तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो 50 चकर चयो त मां तव्हां हुन सां सुम्हो किकिरे सां रमू अम्मा खे दादरू ॾींदुसि चिड़ाई थो बचायो निभागो पुट जायम टे निभागा पालम छजो हाणे छजो जेड़े के निभाग लायो वञो गाह ते छजो ॾियोगे हाणे तव्हां छजो चोता बेटा कुटियो उथो हाणे वञो टई वञो वञे गाह करे चो उथो वञो टई हलो यार सही कहिड़ा तूं पूजा छो मां उन खां वरी तूं ज़ोर ॼाणे जीअं जा हा मां ज़ोर उनखे न माणींदसि अचो पिरो गिरो उन वीचारे ग़रीब ते अचो कुटायो उनखे हाणे वञो उथो थोड़ी सही सुरी लो मां वठंदसि हा वठंदोसांसि चुप कयो हे अचे बि थी वयो पर होशियारी सां सफ़ा गुंडा थी ॾेखारजो रमू अच जा जल्दी ये ना सब मोचड़ा खाऊं अम्मू हे दिमाग हुंडो लगा दो अरे चुप कर लूल पापा ये पंजो किन्नियूं शिकलियूं ॾिकाजो रो ढक मता न्याणी जो हाँ फाटी पे ढक मुंह चंटा बनियो बताओ घर पुजी वने अरे यार अच जा टाइम सा आहा उस्ताद सतोरे आंगर उहे पठाण सा जो याद कंदो मुखे कम्मा मां वञा दो मां गा वठण दो न्या अरे न बड़े थपा थुपी कंदो सा वञो पुछण क्यों हलो रमू छड़ाए सके तो रमू मुझे मतलब आता रमू जड़ो हटो कटो न तो छड़ाए सके तू आहे केर दिगणा पंहिंजो नालो न पतो
ठीक है बस हाणे मां तोखे तो मारिया हली मारी मुझो खयो खयो छॾ हाणे पंहिंजा माण्हू पाण मोकिले हीरो थियण आयो आहे वाह वाह जो नेकी जो सिलो ॾिनो अथई उबतो वरी मुतेश हिकिड़ो मिंट ॿुधायो ॾे कंहिंजा माण्हू हो छो न ॿुधाईंदुसि साहिब हमू मोकिलियो आहे हाणे ॿुधी ते कंहिंजा माण्हू आहिनि ठीक है मेहरबानी बस मेहरबानी न मां तोखे घर थी वठी हलां बुसरियूं थी खारायां कहते थोरो करे विसारण बि सिखो थोरो त विसारे छॾियूं पर तूं मुश्किल विसरी गाड़ी मथे ही खाइया फिल्म मथे में सूर न विच हर उस्ताद सदोरा कुट पेरी मुकद के अरे वो तो आई जा एड़ी मुक्का हण दो से अरे चुप किसी कौन था उस्ताद बड़े भी तो आ सदोरा हर उस्ताद सदोरा कुट हदोरो अदा करा भलो अरे चाचाई मरीचा देखो माफी वठे तो मुखा नन्ना मुखा माफी न वठे उस्ताद सदोरे खा वठे मथा लई वन उस्ताद तारो उनका माफी वठा अरे छा थो चवी अज न विते हाली छदी त पुलिस ना दी किते अकेलो मिलंदो अरे छा थो चवी इन मुझे उस्ताद के खट वत गालायो मुझे मरूं बापे के चव्या तडही कुछ न चवा सा अरे छा थो चवी अज तो क्षमा कोन छदी माता न पुजो बिहोड़े भजो काढे अरे निभागा तू छजेला थोरोई मैं जला तोरा मां माने केड़ो मंडो मोकलो दे पर यारी तहां के मां बोर्ड से भज मार पेरो मूल तारीख झेड़ो कयो तो जी हां जिदो नहीं है नवी था अरे धिंगारा तूने फोन है के मुझे फोन के तुझे चंटा अरे चरिया जब बरू मां तई अग में पुजियो त असा के घुटो अची
थी तो हल चंटा हेलो रे आसू केस करे हाली मस्ती करा था हरू भरू टक्कर के मां कदो को मासी रे पहुंची वना आसी 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 मुआ टुकड़ा जो मुके खटने दा हां आसी ओ देख ओ अग्या बुता मुआ भौंक खुदाए दो ना ओ होटल दे ना रेडो होटल दे ये जो जेड़ो फिल्म ना फिल्म हले भाई हो दे रेडी पे आ केर छोरा रमी दे खबर ही छा थो चवे अबा बड़ो काट को थई होटल ते झेड़ा कंदो तो थई मोत पर कुटी न थी मुआ जेड़ो तू करायो वई नालो हाने बस खाने लगस हज़रत तो ॾिस हिकु चाह पे ओ दर ते वरी ॿियो चइबो चाह में खंडु छो थोरी हा आसी उड़तान न छातो हे ॾिस लूल पापो होटल ते झेड़ा कंदो तो थई पाठे जी ॾहण अरे हाड़े बाता तो झेला कंदो मसी से भाई उठ रमो के बाहर काट होटल ते छेड़ो करे आयो छोरा रमू तुझो नालो पिया वटन छो तू जड़ो करायो छा बस कर मां चिड़ाई थी रमो माना होटल ते वना तूड़ी आयो यार तो मां या उम्मीद ही काने ऐं हा ने भिंगारे जी शरबत के बाहर कढ ही जेड़ो कयो ता नालो वठो इन जो न वरी यो वरी पगत है भाई ने टिढ़े के बाहर काट वडेरे घुराया थने फैसलो थींदो हाणे वञ वडेरे जा जूता खाओ त मज़ो अचेव ले क्या थी इने के दाम नीता हाथ मोड़ियो हिकिड़ो न मिस्टी ए मामा तो ना गदो ना यो कोन हलंदो हलो वञो खाओ जूता वञ रे तू बि चुपड़ी हले रे का छवाए पे तो हले हले दे बच्चू केडी मलई दो वडेरो असा को वांदा हूं जा जल्दी अचे जान छडाए तो उस्ताद सदोरे जी ओनी फिल्म दिसां अरे रे चुप करे बैठा हो जो ते चुप करे बैठा हो जो कसम पापे जो वडे रोचण वारो आ चुप करे बैठा हो जो कम न गुलू करे छडी न वे बुध भला मुंशी वडेरो को बिल्ली जो बचड़ो आ छा जो असां जी आवाज ते वापस मोटी हलियो वेंदो रे तू बस कर छपर जा सीताई कम न गुलू थी ने कसम पापे जो मुंशी मोचारा पंजू मुछू उठी दई जर बबला बित ते पुछ लड़काए बैठा ठहरो त कोन है ठहे न ठहे बड़ई तो जी बेइज्जती थे अरे छाते दा खिलो ए वडे रे कंगाल खान जो ताका सर्कस गाने का जो टाको लायो उठाओ ए मुंशिया को बोलो कोने को टह 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 ढोला ढोल मजीरा बाजे होतारा साईं ये रमू सोच दो रमू डोही तवे कसम पापे जो हिन के सजा मिलण घुर्जे फैसला तू कदे अरे वडे रो कंकाल खाना का जेरवा हे मुक्त पर में फैसला तो करे होतारा अब तो डाडो करो थई होतारे रमू सांस दो दोइया अरे वो तो का पूछो हां हाने बुधाए आथियो होतारा सही सा होटल दे फिल्म में प्यार शूट है मेरा से सलाम अलैकुम अरे सलाम रे हां हाने बुधाए होतारा सही सा होटल दे फिल्म में प्यार शूट होतारा सही सा होटल दे फिल्म में प्यार शूट
यार हो कला का फिल्म में थोड़ी सी जको अगते बाकी तुने पीए ते ॿुधाईंदो छा थियो आरामो गाल कर वैसे थोरो तरस दे खुशकी चढ़ी अरे करी क्या तो बड़े ने गिलास में पानी तो पी रखो गिलास छो वडेरे गिलास में पानी न पिया वडेरो को बालो अच्छा अलवे अलू वडेरा ॾिसींदो न तुंहिंजी बि इज़त कोन थो करे छोड़े वडेरे जी इज्जत कया वडेरो को सदोरो थाड़े लाजा रमो गरीब बार यतीम मन को सुधरी लगे तो तू सुधरा दे कोने को वडेरा साईं ही चंड्रो सदोरे खे पीउ खां वधीक थो सम्झई दोरस चिड़ाई थो लगे तो मो चिड़ा खाईंदे खबर केड़ो जान है अरे हाँ हाँ तो खा विस बूट मुहा अरे वही बात न थी अची तो ही तू आही तो खई पातराने जो सै उथने वडेरे फैसलो करे सजो दोहिया तो तू दोहिया अरे दोहिया तो वडेरे जा मारू वठे तू छा जे अरे सल है दे बेटी नजी अख त कढा तू छा जे अरे सल है दे बेटी नजी अख त कढा बोतारा बमबारी शुरू थी वई तेरा जान तो कम गुल्लू थी भी तो कसम पापे टे माता पिता ला कदे अमा मर के रहने थोया वार छोन था जनी चलपत अरे बच्चू वो बच्चा कहां दे मरियो अरे वो है पकड़ियो से वडेरा सुठो नथो करी रे सुठो नथो करी बस कर रे बस कर असां जे हथन में ही पोब पर क्यों नथो जड़ी कम गुल्लू थी वेंदे गुल्लू अरे हाणे खबर पवंदी त मर्द छा हूंदो आ तो अची त मां इज्जत थो कयां मुंची हुकुम भौतार वञ चूड़ी वई सेफ्टी खणिया इजो खणिया कम गुल्लू दा कसम पापे जो हाणे खबर पवंदी ढोला ढोल मजीरा पाते वडेरा चूड़ी थो घुरे तो मुझे शादी करेंगे छा अरे तोखे पारां जो तोखे दीदा भौतार चूड़ियूं ऐं सेफ्टी हाज़ुरा करीज़ कम गुल्लू सेफ्टी रख चूड़ी ऊपर आइस कसर दी बाया छॾ रे तकड़ मां हथ कढ मुंहिंजो दोस्त दुबई मां आयो हो उन मूंखे हितां लुटे मां वठी न आन न मूंखे माफ़ कर मूंखां सां ग़लती थी वई मूंखे माफ़ कर हथो कर थो रे मरी वे तो मुझे दुबई वारे दोस्त जी खमीस ऐं कांच फाड़िया अरे हुनजी निशानी हुई मुंची पाराई चूड़ियूं हुकुम भौतार मथे उत्पादा मां तो कितां बहुमत कयो सर चूड़ियूं न पाराए
मूंखे खदड़ा खणी ईंदा बस खदड़ा खणींदा कयूं था तुंहिंजो कमु गुलू आऊं ॾिस कर भोतार हे तो उठ जो गोॾो आहे इन में चूड़ियूं पवंदी कोन थियूं ॿियो को हुकुम कर अरे त लाही से मुछूं हा मूंखे न चूड़ियूं मां थो पायां लाही से मुछूं बडेरा मुंहिंजो मथो कूड़ बिरू कूड़ गर्मी लगी पई आहे शपर न कूड़ मां उस्ताद सदोरे खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदुसि सतोर ॾे न वञजाए मुछूं कूड़ा ऐं सिधो हमसे जी मरीअ ते वञजाए त वरी करावई मुजरा ढोला ढोल मजीरा बाजे ऐं तूं थी वेंदे अंजमन पाई धा धा बडेरा मां चवां थो सुठो नथो करी अरे सुठो ई त थींदो न रहंदे शइ पर न वरी कंदे मगी बडेरा मां तुंहिंजूं रंटियूं हराम करे छॾींदुसि अरे छो मुंहिंजे हवेली जे आॻुड़ ते छेड़ ॿधी मुजरो कंदे आ ढोला ढोल मजीरा बाजे मुंशी ने जुलुम न कर रे मुंशी अरे सदोरो नाराज थी मुंशी अरे न कर मुंशी कसम दी मां जो कसम दी पी जो न कर अजे वरी रमू जू मूंखे मुछूं कुड़ियूं पयूं सदको वञे भोतारे सेफ्टी भजी पई कम गुल्लू थियो मुछूं था से या काटा था भज त भजो अरे वक्तो हुन लगे करी थाथो भोतारे एडो सुरी लोको ने आदु ने जे पोया वञा अरे चंटा अगई बुखते हूं ये मिसकालियूं बडेरे वटि छॾियां त बडेरो असांखे मारे ई कोन पोया थी ख्याल करिजो मता काल न ॾे अब मां कोन अॻिते हलंदो सां मां थकी पियो आहियां त खीर बि ख़तम थी वियो रमो मां बगते न तोली सघां बाबा तू जान तुझो कम जान असांजी ताली हली बाक़ी तव्हांजी मर्ज़ी मां कोन थको आहे मिड़ई मोचड़नि जे डप खां भॻो आहे ॾेई थारूं मासी अकल तो करी जल्दी बुधा मासी वडे फैसले में जेड़ो थी वो रमू जो मुछी पा करने सेफ्टी अदमा भरी पी रमू धिंगाणा शरबत भरिया मासी मार ॾिसी तो अचां छा थियो छोरा छो मोटी आहे मासी वडेरो हेॾे थो अचे त सुमा थी ॾिसांसि ऐं सरू वञी छेड़ा खणी आ हा मासी हा
न कर बाहर कर पुट के मोची बेइज्जती करे आया बेइज्जती करे आयो आ मुंहिंजे पुट खे न कुझु थियो अहिड़ो कमु कंदी न सॼे ॻोठ में जो यादि कंदे चई छा थी मां समझो त को पुट जो दिमाग़ ख़राब आहे हिते त खोड़ीअ खे घुमड़ो आहे लॻे थो त तोखे बि न ॻोठ मां पहिरियों उघाड़े कढणो पवंदो चओ पंहिंजे चमचनि खे मूंखे हथ त लाहिनि त ख़बर ॾिए वॾेरे कंगाल खान खे थी ललकारी छो बि ज़ाइफ़ा ढोला ढोल मची था पाते बि त मां तुंहिंजा ढोल वॼायां ओ छोरा खणी अचे ॾे अरे भाई करे भाई भाई मेरा भज तो भज हिकड़े डी में तेरी बेइज्जती चंगी ना सही तो भज न त पद हाथ मो थींदो हाणे छा थींदो यार डोरी थी दो जा मोटी हलंदा थी रात गोठ ॿियोड़ी खाओ गोठ मोटी हलंदे रेस तोखे बसरियूं ऐं कुटियूं खाराईंदो इहे न जरियो ही जा अगे तेरे जागो थाड़े ले थींदासी जा भाग जी ॻाल्हि कई थाड़े ल थींदासीं उस्ताद सदोरिया जरियो थाड़े ले थींदो अरे मुया मेरे ही गाल कई यार वारे वारम तू धाड़ेल थी दे अरे अंथा उस्ताद सदोरे साहब ईअं ई ज़ुल्म थींदा आहिनि पोइ थाड़ेल थींदो आहे दरिया पार कांठी अथई वॾेरो पहण तां बेइज्जती कंदुसि ऐं ग़ुलामीअ में मुंहं में धूड़ विझंदासीं ऐं हथियार खणी वॾेरनि जे ख़िलाफ़ जंग जो ऐलान कंदो आहे पोइ वॾेरनि खे मलणी ॾींदो आहे कुटींदो अथनि ये माराइंदो जरिया हुए तो फिल्मन में न न फिल्मुनि में सच न ॾेखारींदा बस मूं फ़ैसिलो करे छॾियो सदोरो थाड़ेल थींदुसि सदोरो थाड़ेल बाबा मां त ॻोठ वेंदुसि मां त वापसि हलंदुसि आहा हली वञो ॻोठे वॾेरो गॾह ते चाढ़े कारो मुंहुं करे सॼे ॻोठ में फिराईंदव ऐं नंढड़नि ॿारनि खां जोयो कराईंदव घोड़ी घोड़ी कराईंदव पोइ ख़बर पवंदव रमो तो सो अची वियो न सथे रस्ते ते अरे रमू बस असां टिनि ॼणनि जो टोलो सो बि हथे खाली असां वटि त हथियार बि कोन मूंखे अनेला कुझु सोचणो पवंदो साथी त थी वेंदा वरू खे घुराए था वठो बाक़ी हथियारनि जो बंदोबस्तु थी वेंदो उहो वरी कीअं वॾेरे जा हथियार खणंदासीं अरे मौत खयो थे जा वॾेरे जा हथियार खणदो अरे सम्झण जी कोशिश कंदो कर असांजे झेड़े में हरू असां सां गॾु कोन हो इहो कमु उहो ई कंदो पर कीअं उहो ईअं त राति मां लिकी लिकी ॻोठ वेंदुसि ऐं वरुअ खे चवंदुसि रेस जे छाड़कनि खे मिठाई खाराए ऐं हुन में हूंदो नशो वरू हथियार खणी असां वटि पहुचे हिकु धक सां ॿ शिकार वरू बि असां वटि ऐं हथियार बि असां वटि अरे दीना छा त तुंहिंजी कुती सोच आहे इन करे त चवंदो आहे तूं धिंगाणो न आहीं सियाणो ई सियाणो अरे वरू हिनरा मिठाई खणी आया तो कोठ में ॻोठ में विराई थो हिरज वठी थी लौटे हिरज बाते के त समझायो ही न इन्हे न त पकड़जी पए ऐं असां लाइ करे को ॿियो मसलो रमो तोखे मां चवां पियो न त वरू ॾे मां वञा तो पहिरीं धिंगाणो वञे
अल्लाह करे मुझे खीर दी बोल चुप होशियार आहियां कोई हिन में को शक आ जा शाम त थियण ॾियो ॾिस जा इजो तो हथियार खणी अचे कंहिंजे हथ मां हथियार खसण को सवलो न आहे अरे मंटा वो तो सही है पर एड्रेस तो सही बुधाई है न हा हा एड्रेस तके तोरे हुनखे ॿुधाई अथमि बड़ा बुध खाधे पे तला कुछ चयो इस ऐं राति जेका हिकु हिकु मानी आदम जल्दी हज़म थी वियो रमू यार हिनखे सम्झा हू अकेलो हथियार खणंदो या मानी संभालींदो ऐं ॿी ॻाल्हि हथियार ईंदा त मानी बि फुरे वठंदासीं शरबत कॾहिं त भुल चुक में दिमाग़ मां कमु वठंदो कर अड़े हिच थाड़ेल थियणो अथई त बुख बर्दाश्त करणी पवंदई दिमाग किथे तो कम करे बा बुख ते ॾिठा चिड़ाई थो मूंखे त हिकिड़ी मानी मां ड्रो थी वियो आहे इहो वरी कहिड़ो ड्रो थियो आहे रमू अरे बुरके सां माई सो बि हिन जंग में ये बता दाइणो जब ॾिसो से रमू दाण फथिया अरे पियो पियो बुरको त मथे कयोसि हू पकी दाण थई बुरको मथे कंदासीं त असली खाई वेंदी अरे टंटरी ॾिसूं त सही ये मथे न कयो सड़े खाई ना थे इथा जो आ गए होस्त ना हो ता दुश्मन हो मां बना दो अरे अरे ये दोस्त नहीं असांखे कहिड़ी ख़बर तूं अहिड़ी हालत में ईंदे बाकी पुलिस पोया दिया कोठ मां हथियार हथियार खोला न जा यार बुख लगी पानी आती पानी पानी खणो पानी फुरींदासीं भले तू वडेरा अज तुझो मां कोते आ अहिड़ो दहशत कंदुसि चिड़ाई थो उथो रे खणो वडेरा साईं ईअं ॾिठे जो हथियार कीअं था गुम थी सघनि मूंखे त लॻे थो तव्हां हथियारनि जी इंश्योरेंस कराई आहे हाणे हथ सां गुम करे माल था कमायो झटपट में जमादार ये ना है तू गलत सोची सब कुछ कड़ी वजंदा सब कुछ कड़ी वजंदा वडेरे घर जो सब प्लेटूं कड़ी वजंदा वडेरे जा सब अगट कड़ी वजंदा वडेरे जो सब सलवारूं कड़ी वजंदा पर मुझो रिपीटर न करना बा कब गुलू करे बस चुप तोखे बि वठी थो जा दिभागा हा त वडेरा साईं माण्हू कहिड़ा हा इहो छोरो वरू मुंहिंजे हमराहन खे मिठाई में नशो ॾेई ही हथियार सभु खणी वियो आहे हा इहो वरू कहिड़ा हा भई पियो करी ॼण जेल जो संगीत हुजे इहो छोरो असांजे ॻोठ जो इहो बातो वरू ये सभई माई सभागी वटि रहंदा आहिनि समझी वियुसि हाणे समझी वियुसि सोचण सम्झण असांजो कमु आहे भोतार कुझु असांखे सोचण सम्झण ॾे अरे वो सोच न जल्दी कर जल्दी सोच सही चवंदान वडड़ा जज्बाती माण्हूअ खे औरतुनि वांगुरु कोने में कुल हूंदो आहे कोने में कुल मूं तोखां पुछो जो विच में ॻाल्हाई झटपट में न साहब न त पोइ विच में ॻाल्हाए मूंखे डिस्टर्ब न कर मूंखे सोचण दे इहा पोड़ी सी भाई आहे केरु
जज़्बाती सोचण छॾ असां था तोखे ॿुधायूं त सभाई केरा ऐं उनजो पुटु रमू केरा रमू हाँ रमू लॻे थो ॻरो केस हा ऐं ॻरा केस हैंडल करण में मूंखे ॾाढो मज़ो ईंदो आहे। ओ हैंडल जा पुट तूं चुप करे बीह असां तोखे सॼी कहाणी ॿुधायूं था। कहानी जबरदस्त सस्पेंस कहानी। अरे बच्चू ही बतार हथियार सिधो कर। बतारा मुठो सिधो क्या सिया हथियार त रमू खणी हो कारो ठई मुंह हाणे जज़्बाती ॻाल्हि ॿुध कन खोले ॻाल्हि ॿुध जेकॾहिं हिकिड़ो लफ़्ज़ बि ॻाल्हाई न तुंहिंजो दाणो पाणी बंदि टियों कलाक जी थियो आहे मारा पोइसि बसि ई नथो करे। ॻाल्हि ॿुध असां रमू ऐं उन ॿिनि दोस्तनि छा नालो मुंशी हुननि जो भोतार हिकिड़ो शरबत ॿियो थिंगाणो। हा शरबत ऐं धिंगाणो उन्हनि ॿिन्ही खे रमूअ सां गॾु ॻोठ मां भॼाए कढियोसीं। हाणे जेके हथियार विया आहिनि न इहो बि छोरो रमू ऐं उन्हनि जे साथियुनि जो यार आहे। लॻे थो त इहा चोरी उन्हनि कराई आहे। साईं मूंखे ॿी ॻाल्हि परेशान कयो आहे। मां सोचां थो त हू हथियारनि जो कंदा छा। जवादार इहो सोचणु तुंहिंजो कमु आहे त हू हथियारनि जो छा कंदा। थी सघे थो खपाए न थी सघे थो हलाइण सिखनि हा थी सघे थो थाड़ेल थियनि थाड़ेल वञे न सही मां वञे तोखे रिपीटर वठी थो जा। छा रमू धाड़ेल थियो छा रमू चंडो धाड़ेल थियो पहिरे मूंखे मारींदो छा समोसो धाड़ेल थियो न न रमू धाड़ेल थियो आहे ने भागा त पोइ इहे चओ न त रमो धाड़ेल थी वियो आहे। मां त समोसो लेके आया त किथे खाई न वञे। अरे तू छा छा रही रमू धाड़ेल थियो रमू धाड़ेल थियो आहे कतो साड़े रमू धाड़ेल थियो हींअर ताईं असां घणा धड़ आया आहिनि ॾह खणो। अरे रमू सरदार चो सरदार। अरे तू त हद थो करी 2-3 ॾींहं त थिया न टोले ठाहिण में हिमल ई तोखे सरदार चऊं सब्र कर। मुंहिंजो यार बरू मूंखे सरदार चवंदो कीअं वरियल सवेर गाड़ी वञी बि था न त 2-3 ॾींहं लॻंदा सम्झी जो न थो 2-3 ॾींहं हिननि खे लॻंदा तोखे त साल लॻंदो साल। अरे ये बुराई किथां दी अथव सरदार असांजे टोले में शामिल थियण थो चाहे सुजरा सरदार के सलाम कर। सलाम अलैकुम सरदार। लगे तो इनके भी सरदार पसंद न है। शरबत इन चंडे के बुधायो थी चा तो बणो साजो सरदार आ न सरदार थोरो झापो आव। अरे पो इनके चश्मो वठी दिया सरदार चश्मो हुयो पर ईंदे ईंदे अला किथे किरी पियो वा। पर ॻाल्हि ॿुध छोरा गद्दारी त कोन कंदे सचो त पंहिंजे पीसो
सरदार भली कसम वठो जे मां तव्हांखे छॾियो बस तो मुखी सरदार चयो मुंहिंजी दिल बाग 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 थी वई। ॻाल्हि ॿुध रमू तुंहिंजी दिलि बाग बाग थी वई आहे। हा छो? थोरो वात पट तोरे दिल वारे बाग मां गुल पटणो। अड़े जीअं तूं गुल पटींदे त पोइ निकिरंदे वरी किथां? फिक्र न कर सुबुह वारी पहिरीं फ्लाइट में निकिरी वेंदुसि। ऐं जीअं उहा पहिरीं फ्लाइट मुंहिंजी कैंसिल थी वञे त पोइ? सरदार ही खुशखबरी। उहा वरी कहिड़ी? खनी जो मालिक आयो हो चए पियो त खनी ख़ाली कयो त ॼाण खातो। पोइ बनीअ जे मालिक खे तो कोन ॿुधायो त रमू धाड़ेल जो टोले सां गॾु ॿुधायोमांसि चए पियो त रमू भोत बरा था। सरदार जे नाले ईअं छो अथई? मूंखे ॿुधा त बंदूक हणां त उजड़ा खाराईंदी। ॿियो को कुंड पासो वठो निकिरो पर ख़्याल सां अंधे खे बि वठियो अचे। अचो मूंसां। जी सलमा, ओ सलमा, सलमा थी कॾहिं हुई चोरी लाइ? मां तोखे केतिरा चकर झल में बाबा घर खां ॿाहिरि न वेंदी कर। हाणे तूं जान थी वई आहीं। अब्बा तॾहिं त चवां थी त शादी कर। छोरी इखलाक सिख, पंहिंजी शादी नाले पाण पे थी चवीं। न बाबा मां तोखे तुंहिंजी शादीअ लाइ थी चवां। शादी करे जो घर में नई अम्मा आणी दे त अम्मा मरू मई जाइ भरजी वेंदी ऐं मूंखे सहेली बि मिली वेंदी। पोइ मां घर में वेठी हूंदसि। पुट मुंहिंजी उमिरि वई गुज़री, लॻे थो हाणे तुंहिंजी शादी कराइणी पवंदी। छो बाबा मां तोते ॿार आहियां छा? न पुट ॿार त कोन आई पर ज़माने जूं नज़रूं मारनि थियूं। बाबा फिक्र न कर, मां तुझी थी न बल्कि पुट आहियां पुट। इन तुझी इज़त ते दाग लगन कोन ॾींदसि। उहे हूंदियूं ॿियूं जेके पंहिंजे पीउ माउ जे अछनि वारनि में बेइज़ती ऐं कारी वारी विझी भॼी वेंदियूं आहिनि ऐं पोइ हिते छॾी वेंदियूं आहिनि पंहिंजे पोड़ियुनि पीउ माउ जा आहूं ऐं सुॾका। धी पढ़ाए तोखे 5 दर्जा पर ॻाल्हियूं त वॾनि ऑफिसरनि जहिड़ियूं थी करी। बाबा भले पढ़ाई थोड़ी हुजे पर इंसान ज़िंदगी मां घणो कुझु सिखंदो आहे। केरु इन मां सिखे केरु न। बाबा जेको न सिखे उहो उन अंधे आंगे आहे जेको हर रोज़ हिकिड़े खॾे में किरंदो आहे पर रस्तो नाहे मटाईंदो। अम्मा हे ॾिस बस करण अलाए छा पे थी चवी, मूंखे तुंहिंजी ॻाल्हियूं सम्झ में कोन थी अचे। छॾेसि भला पकोड़ा अथई? हा पकोड़ा। बाबा ही त अंग्रेजी इक़बाल जो पनो आहे। मां तोखे पकोड़नि सां कमु आहे या अख़बार सां कमु आहे? बाबा डेली जेके पकोड़नि में सिंधी अख़बार आणंदा आहिनि उन मां पढ़ी त सिखंदी आहियां। त पोइ ठीकु आहे, अॼु खां पोइ पकोड़ा कोन वठी ईंदुसि। छो बाबा? हाणे मां तुंहिंजे लाइ पूरी सिंधी अख़बार आणींदुसि। सूट बुशट पातल अथसि, लॻे थो वॾो मालदार आहे। लिफाफो पातल अथसि, सूट बुशट अरे वॾी मालदार पार्टी आहे। पकड़ियोसि। अरे वॾे भाउ मां हथ कट सोचरा पतो तमाशो। मुर्गो पातो आहे छा थो करी? मालदारा वॾी कैश हूंदसि। जान छोड़ो मूंखे रोज़ी करणी आहे।
अरे सरदार यू थाई अरे मुझे चेंज पहुंचना है हेलो किधर मार पोई खुदा जी गाॾे वारा सुबुह खां वठी किल किल कयई हणी असांजा उज़बाई भञी छॾई अरे हलो कंहिं बोरिंग ते को तड़बड़ कयूं अच्छा उजरा थियूं हिकिड़ी चो कारो मुंहुं थियव अरे मरिए छा वॾा ही वक़्तु अची वियो आहे वॾेरे कंगाल खान खां पंहिंजी बेइज़ती जो भला करण जो हा दा हुन बि असांखे खसी चोरी जे करे ॻोठ मां ज़लील करे कढियो हाणे असां बि हुनजो इहो ई शर ॾिसण था चाहियूं चुप कयो वक़्तु आयो आहे असांजो हुनजो न जेसीं ते वॾेरो पंहिंजो पाण वठे हुनजी ख़ुशी में असां मातम बर्पा कंदासीं अदा वॾा हाणे हिकिड़े धक में पे शिकार थींदा ओ कीअं उहो ईअं अॻे त असां हुनजा हिकिड़ा दुश्मन हुआसीं हाणे हुनजो ॿियो बि दुश्मन पैदा थियो आहे ॿियो वरी दुश्मन कहिड़ो रमू कहिड़ो रमू बचे अजमारो पुट जेते 24 कलाक सदोरे जो जिन सवार हूंदो आहे हुनखे बि वॾेरे पंहिंजे ॻोठ मां कढी छॾियो आहे उहो त ठीकु आहे हिकु थक सां ॿ शिकार कीअं थींदा उहो ईअं जेको वॾेरे कंगाल खान सां असां कनि पोइ असां रमू चेहरे ते हणंदासीं त जीअं असांजो पलांद बि थी वञे ऐं असां कानून खां बि बची वञूं नालो छा अथई नवाब कम कहिड़ो कंदो आहीं भालो आहियां उथड़े बाप चवां त सवेल काटी धप खयो थी वञई सरदार या तो डिठल वाठल दी लगे हा सरदार ॿुधल थी लॻे बुधल न सुंघियल ओ इहो सरदार इहा मुंहिंजी महिरबानी आहे बाप चवां त इहा धप सुञातल थी लॻे जंगाणा जी सरदार हिनखे पेन पनो जीस शरबत हल पेन पनो खणी ॾे बरो पेन पनो खणिया होजरा वाले के न बनवाने दे अरे बरू निभागा तहां मामा फाथो छो अरे न अंधे के केड़ी खबर सरदार मोट आहे पेन पनो अच्छे वच वाला हेडे मरुड़े हेडे मर अरे अरे सरदार के वालो तो चिढ़ायो था सरदार बुधा केड़ो सौदो लिखा अरे जाटी मुहा सोतो नाहे लिखणो पांचे माइटन ने खत लिख पर सरदार चिढ़ाई थो न सरदार बुधायो लिखणो छा है जेको मां चवाए उहो लिख पर सरदार लिख हाँ लिख अरे यो न लिख अरे यो न लिख अरे बड़ी चिढ़ाई थो अरे हाणे जे मुंहिंजी मर्ज़ीअ खां बग़ैर थोरड़ी बि पेन चोरी थई न त बंदूक दून वारी हणंदोसि आहे सरदार पेन न चोरी दुस त लिख दुस केना लिख रे तव्हां त चयो त पेन खे न चोर अरे हाणे बस चयो मैं लिख त बस लिख चवां थो सरदार लिख रहा लिख मुखे रमुअ जो टोलो अणजान जाते अगवा करे खणी आयो आहे ऐं मुखे आज़ाद कराइण लाइ 1000 रुपया नक़द
सरदार वादा 2000 रुपया नकद सरदार इन पैसनि मां त मुंहिंजो खीर ई कोन्हे थो पो 3000 रुपया सरदार मुझे लग अरे बस लिख 7000 रुपया कर कारो मुंह मार पवे खुदा जी न बाते के सफा थकाए थो विझे चौथो खिलीड़े सरदार 7000 किथां मुंहिंजा घर वारा त 500 बि कोन ॾींदव अरे चंट्रा जेॾी महिल वधायां पियो ओॾी महिल कारो मुंहुं पियो थिए भला लिख 4 गुलनि वारियूं दॿकियूं 4 गुलनि वारी दॿकियूं ऐं उन में 3 सचे घीअ सां मखियल पराठा हुजनि पराठा धिंगाणा तू छा खाईंदे सरदार मां दाल खाईंदे मां बि चवां त हिन दाल ते तो मिसकालूं रुगो जी शरबत जी सरदार तू छा खाईंदे सरदार मुंहिंजे लाइ खीर ॻोठ वारा कल्ह बि तव्हां ॾेई आहिनि ॻोठ जी हिकु बि बकरी कान छॾी अथई सभु ॾोही खीर खणी थो अची अरे ओ सोचरा तू छा खाईंदे सरदार मुझे लाइ पटाटा चईस बा भलो त मूं वांगुरु थी कोन थो सरदार भला इहो चश्मो घुराए ॾे मूंखे चश्मो तोखे कोन पवंदो तुंहिंजे लाइ घणो मंझी था घुरायूं सरदार घड़ी कोन सघंदुसि अरे बरियल तू छा खाईंदे सरदार मुझे लग गिरियूं थूरियूं मां बि चवां हक़ ते तुंहिंजी ज़ुबान कान थी वरे रुगो गिगरियूं तूरियूं थो खाईं ऐं लिख मुंहिंजे लाइ गोश्त वठी आ सो बस घर का साईगा सरदार यो छा इहो गोश्त लिखबो कीअं अरे चंटा सभु भाॼियूं लिखी वे इहो गोश्त लिखण कोन थो अचे लिख जीम ज़बर च काफ ज़बर क कर कारो मुंहुं सरदार इहो गोश्त त कोन थियो मन मां ग़लति आहियां अरे सोजरा वठे न खां पेन पनो ऐं मोकिलणे माइटनि ॾे तकिड़ो तकिड़ो बाबा चाचे मटर छा चयो पुट सलीम अॼु ताईं के ॻोठ वारे वॾेरे खे हा कई आहे मुंहिंजो मतिलबु आहे त न कई आहे तुंहिंजो कमु गुल्लू थियो गुल्लू छा पुट मुंशीअ जो दिमाग़ ख़राब मटर पंहिंजी धीउ सलमा जे संग ॼण जी हा कई आहे चए पियो त महीनो खनि छॾियो त कुझु हथ पेर हणी वठां हालत ॾिसीसि ॼण असां धीअ कोन था वठूंसि काती कंध ते रखी उहा था फिरायूंसि तड़पंदो लुछंदो अरे मुंशी न्याणी जा सूर छा हूंदा इहा तो ठोहे खे कहिड़ी ख़बर फोतार नंढे हूंदे खां चवे थो मूंखे पढ़णा का पोड़ी सोड़ी बचल अथव मूंखे पढ़ायो तव्हां त मूंखे पढ़ायो कोन था धीअ न हूंदी त मूंखे कहिड़ी ख़बर आहे मुंशी बाबो सही थो चवे तू वात पटे न बि वञी ॻोठ में मिठाई वेरा हा सही ॾहनि लखनि जो बांड निकतसि तॾहिं मिठाई कोन विढ़ाई हाणे मिठाई विढ़ाईंदो ओ अब्बा थोरो रहम कर त पिणे खे अटे को न बची वञे थी न वञे त कमु गुल्लू अरे चंट्रा मां पंहिंजे पुट सलीम जे लाइ मुंहिंजो सिर वढाए छॾींदुसि वञ सॼे ॻोठ में मिठाई विरा जीअं सलीम चए थो तीअं कर वञा थो ॿुध पंहिंजे माइटनि खे न ॾिजांइ ॻोठ में बि विराइजांइ ॻोठ में बि ठोन मजीरा बाली सरदार हानो ॿुधाए
अरे मां तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे, मथे में सूर विझी चयो अथई। अरे उथ हेॾा फिरिया ॿ टे ज़ोरड़ा त जे मूंखे। कुत्तनि वारियूं हुनायूं किथो करी। ॿुध इश्क कयो अथई, हिकु ॿ टे चारि दफ़ा इश्क कयो अथई या मसीत जा चौंपल चोराया अथई। सरदार मोबाइल जो दौर आहे, माण्हू ॾह इश्क था कनि। सो पोरी हेड़ा मुहांडरा मोबाइल ते कहिड़ी ख़बर त कहिड़ो मुहांडरो आहे। हाय असां इश्क कयोसीं, कीअं विसराई नथो। अरे थुकाने विठा विठ अंडाली आयो अथई। सरदार खुशखबरी आहे, हिन जा माइट था चवनि 7,000 त छा पर 70 रुपया बि न ॾींदासीं। अरे सफ़ा को बेस्तो ही असां वांगुरु, पर ॿुध मानी खणी आई। वाह रे वाह सरदार, हो था चवनि असां पाण पिनी था खाऊं, तव्हांखे केॾा ॾींदासीं, इहो तव्हांखे आयो। अरे घर में सफ़ा इज़त कान अथई, सफ़ा को थोको आई। उथ रे उथ जाए थो, उथ उथ चंड्रा उथ। सरदार वो भुख मैया दी छा खाईंदासीं। अरे इन बकरीअ खे कुहोस न सरदार, मुंहिंजो खीर किथां ईंदो? तुंहिंजे बि खीर मां अची असां चंड्रा फाथाऊं, त तुंहिंजो खीर खुटे। धाड़े नथी अचा। अरे हाणे हिननि कूड़नि बाननि ते धाड़े ईंदा, जेकॾहिं हिननि कूड़नि बाननि ते धाड़े आया न ऐं तोखे खणी आ त पोइ उन्हनि ते लानत जी मुंशी त सजाए इन्हनि बांटनि मां हिकु ॾींहुं मां लखापति थींदुसि। भोतार ओजरी कपाईंदे, ओजरी कपाए कपाए बांड वता अथई। बक न अरे हेॾे वरी हिन ओजरी जी ॻाल्हि कई थी न, मां पंहिंजी ओजरी फाड़ींदुसि। अरे हेॾे हाणे ॿुधा त रड़ियूं छो कई? भोतार रड़ियूं इन लाइ कयमि त भत जो दिगड़ो तयारु आहे, हली विरायो। भत जो दिगड़ो तयारु आहे, हल त पोइ हली विरायूं। बस किराए बात में न विझ जाए, न त अहिड़ी ॻारी वारी गोली हणंदोसि, किराए सां गॾु काकड़ो बि हलियो वेंदुई। रमू तूं? हा रमू। रमू मूं जा हथियार खणी वरी मूंखे फुरण आयो आहीं? बस बाक़ी हथियार मसीत जे बाथरूमनि तां कब्ज़ो छॾाइण लाइ खयां, सम्झा? चढ़ड़ा वॾेरा, अॼु मां तुंहिंजो फिफ फाड़ींदुसि, जंहिंमें अहिड़ा केतिरा ई तेगड़ा दफ़न आहिनि। अदा रमू ग़रीब जो ॿार आहे, मारिस चओ थो, तोखे देगड़ो भतियो खपे न, देगड़ो खण इहो बि सही आहे। गोली हणी त भली हण, पर भत खणण कोन ॾींदोसि। यार दिया मोहब्बत सरदार हुकुम कर त गोली हणी नगद फाड़े छॾियासीं। सोचरा ऊंधा थो करी, अञा गोलियुनि हणण जो टेम कोन आयो,
अंधा परे कर जज्बाती भॼी जान छॾा इन्हे मामले जी तहकीकात जाइ वारदात ते पोइ कबी भॼी जान छॾा झटपट में यार पता जी सरदार खण ते हिकिड़ो फत जो सरदार मां अकेलो न बाक़ी मां थो खण अरे थिवाणा जी सरदार कुल हो जा रईस